IMF पाकिस्तान जे तरक्याती बजट ते ख़दशे जो इज़हार करे छॾियो। रिपोर्ट में चयो वियो आहे त पाकिस्तान जी तरक्याती बजट बर्दाश्त करण जोगी नाहे। नज़रसानी कई वञे तरक्याती रिथाऊं मुकमिल करण लाइ 10.7 ट्रिलियन रुपयनि जी ज़रूरत आहे। तरक्याती मंसूबनि लाइ घुर्बल फंडिंग हलंदड़ साल जे तरक्याती बजट 727 अरब रुपयनि खां 14% वधीक आहे। तरक्याती मंसूबनि जी चूंड लाइ 5 सालनि जी पॉलिसी ठाहिणी पवंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां इलेक्शन कमीशन ते मुकमल एतमाद जो इज़हार। संदसि चवण आहे त मुल्क शफ़ाफ़ चूंडुनि तरफ़ वञी रहियो आहे ऐं PP चूंडुनि लाइ मुकमल तौर तयार आहे। इलेक्शन कमीशन ते मुकमल एतमाद आहे। उहा शफ़ाफ़ चूंड कराईंदी। PP वाहिद पार्टी आहे जेका हर क़िस्म जे माहौल में चूंड विढ़ण जी सलाहियत रखे थी। 8 फ़रवरी ते PP मुल्क जी अक्सरियती पार्टी बणिजी साम्हूं ईंदी। माहौल आम चूंडुनि लाइ साज़गार आहे। इलेक्शन वक़्त ते थियणु घुरिजे। मुस्लिम लीग नून अॻवान मरियम मोहरम चयो आहे त PTI चेयरमैन खे मुल्क मथां मरण जो नतीजो अवाम भोॻे रहियो आहे। शहबाज़ शरीफ़ खे साफ़ पाणी वारी केस में तलब करे आशियाना स्कीम में गिरफ़्तार कयो वियो। PTI चेयरमैन 5 सालनि ताईं अदलिया समेत मुल्की इदारनि सां हथ चुरान कई। शहज़ाद अकबर मरियम नवाज़ जे कमरे में कैमराऊं लॻाए तज़लील कई। माण्हुनि जा पटका लाहींदड़ माण्हू हाणे गुम किथे आहिनि। गज़ा में गॾियल क़ौमुनि जे वधीक स्कूल ते इसराइली फ़ौजी बमबारी। 2 स्कूलनि ते हमलनि सबबि 200 फ़लस्तीनी शहीद। अमरीका ऐं इसराइल हमास सां जंग बंदी बाबति मुआहदे जी अफ़वाहुनि खे रद्द करे छॾियो। फ़लस्तीन वारे मामले ते सोशल मीडिया ते हलंदड़ मुहिम जी हक़ीक़त साम्हूं अची वई। हिक सियासी पार्टी जे हामिल बदनीयती ते ॿधल मुहिम शुरू कई। पाकिस्तान ते इसराइल खे हथियार फराहम करण जो इल्ज़ाम। सोशल मीडिया ते कूड़ी ऐं जुड़तू मुहिम खे भारतीय मीडिया ख़बर बणाए पेश करे छॾियो। फ़लस्तीनियों पे ख़ास तौर पर उन बच्चों में उनकी दबी हुई लाशें और वो जिंदा बच्चे जो मलबे में दबे हुए उनको कोई निकालने वाला नहीं है, तो यकीनन कौन इसकी मजम्मत नहीं करेगा। बहरहाल हम इस वक्त सिर्फ मजम्मत ही कर रहे हैं और उससे ज़्यादा कुछ कर नहीं पा रहे। और यकीनन पूरी दुनिया को इंसानियत का मसला है, सिर्फ मुसलमानों का मसला नहीं है। इसमें यकजहत होके और इसके लिए सोचना चाहिए और कोई तदबीर और तरकीब करनी चाहिए और इस जुल्म को करने वाले हाथों को तोड़ने की काविश करनी चाहिए। यकीनन बहुत दुख की बात है। सिंध जे निगरान वरी वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाकर चयो आहे त गज़ा में हथे ख़ाली फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म जी इंतिहा आहे। गज़ा जे मामले ते मज़म्मत खां सवाइ कुझु न पियो कयो वञे। फ़लस्तीन जो मसइलो सॼी दुनिया ऐं इंसानियत जो आहे, रुॻो मुसलमाननि जो न आहे। दुनिया खे हिकु थी सोचणु घुरिजे। ज़ुल्म कंदड़ हथनि खे टोड़ण जी कोशिशि करणु घुरिजे। चाइल्ड लेबर खे मुकमल तौर ख़तमु करण जूं कोशिशूं जारी आहिनि। कारकर्दगी खे बहितर बणाइण जी कोशिशि थी रही आहे। सिंध जी मेडिकल कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में दाख़िला लाइ MD किट टेस्ट थी रही आहे। कराची, सखर, जामशोर, लाड़काई, नवाबशाह समेत मुख़्तलिफ़ शहरनि में टेस्ट दौरान हिफ़ाज़ती इंतिज़ाम निहायत सख़्त। इम्तिहानी सेंटर जे अधु किलोमीटर ताईं अण लाॻापियल माण्हुनि जे दाख़िल थियण ते पाबंदी।
सन टीवी नेटवर्क जे सॾ ते सिंधी सकाफ़त जो ॾियारो 3 डिसंबर ते मुस्लिम न्याणियुनि सां साथ जो वचन जो सिरेठ मल्हाइण लाइ सरगर्मी वधी वयूं। धरती धणी क़ौमी काज खे हिकु दफ़ो ॿीहर यादगार बणाइण लाइ सरगर्म। मुख़्तलिफ़ शहरनि जे स्कूलनि में सकाफ़ती तक़रीबूं ऐं मच कचेरियूं जाती बरसां हाजी उस्मान थई में सकाफ़ती कचेरी फ़नकारनि सुरनि जी वर्खा करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। हैदराबाद जे इलाइक़े नसीम नगर मां पोरियत नींगर जो लाश हथ रशीद खोसे जे वारसनि तरफ़ां घर मालिक ते तशद्दुद करण जो इल्ज़ाम, गिरफ़्तार। खिपरे में जी झोरींदड़ वाक़ियो, रोलू कुतनि थञ पियाक नींगरी खे ॾाढ़े मारे छॾियो। 5 महीननि जी फिरज़ान मरीज़ जा कपिड़ा ऐं रत जा निशान हथ, लाश हथ न अची सघियो। वालदेन खे बेहोशी जा दौरा, इलाइक़े में सोग। पुलिस स्टेशन भरिसां ज़मीनी तकरार तां झेड़े में हिकु ॼणो क़तल, औरत समेत 5 ॼणा मरणी। ॻोठ फसलकुटी में हथियारबंद अस्कर पंवर खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। तलार में ज़री ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि जो औरतुनि ऐं ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त बासर पुलिस अमलदार संदनि ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। शिकायतुनि बावजूदि बासर ख़िलाफ़ को बि कार्रवाई लाइ तयारु नाहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि जे नतीजे में 4 ॼणा फोत। मिठी वेझो ट्रालर खे बाहि लॻण सबबि ड्राइवर समेत 2 ॼणा सड़ी फोत थियलनि जी ड्राइवर शकील पठान रजब तौर सुञाणप। दरिया ख़ान मरी भरिसां कार ऐं मोटरसाइकिल में टकर सबबि 1 ॼणो फोत। क्रिकेट वर्ल्ड कप जे फाइनल में भारत जी ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ बैटिंग। स्टार बैटर विराट कोहली जी 50, भारतीय कप्तान रोहित शर्मा जूं तेज़ रफ़्तार 47 रन्सूं। ओपनर शुभमन गिल वॾो स्कोर न करे सघियो, शिरियाज़ एयरबर्न नाकाम।